भजी सके न टुकी सके हिते जमीन खुली कुशादी हवाऊं फजाऊं खुलियल उते यर हुंदी भड़कंदड़ बाह दोज़ख दी बाह जेका दुनिया वारी बाह उनका 700 भेरा वधीक गरम बाह केतिरो गरम 700 भेरा पुट 700 भेरा हिन बाह खां वधीक जलाईंदड़ साड़ींदड़ बाह हूंदी रब फरमाईंदो ही उहे जन मुंहिंजा हुक्म ॿुधी अणॿुधा कया हुया ख़ुज़ूहु फ़ग़ुल्लूहु मलाइको वठो ने पकड़ियो ने 70 हथ तिखा ज़ंजीर बाह जा खणी अचो सुम फी सिलसिलतिन ज़रउहा 70 ज़िराअन फस्लुकू 70 हथ तिखा बाह जा तत लगाड़ा ज़ंजीर तव्हां ॾिठो आहे न उहो 70 हथ तिखो ज़ंजीर हूंदो पर उहे जेके कड़ा हूंदा न उहे बाह में तत लगाड़ा हूंदा लोहार वटि तव्हां ॾिठो आहे न धवण हणंदो आहे जेॾी महिल बाह गरम थींदी आहे लोह गरम थींदो आहे त कीअं ॻाढ़ो थी वेंदो आहे इहे ततल उहे ततल ॻाढ़ा थियल ज़ंजीर हूंदा उहे ज़ंजीर उनजे वात मां विझी हेठों कढंदा वात मां विझी हेठों उहे ज़ंजीर कढंदा पोइ उनखे वकोड़ींदा उन ज़ंजीरनि में पकड़ींदा क़ैद कंदा हुकुम मिलंदो मलाइको हिनखे वठी वञी जहन्नम में उछलायोसि ऐं उन्हनि थंभनि में क़ैद कयोसि जिते चौधारी बाह मिठा पोइ जेॾी महिल उन बाह जे अंदरि उन्हनि खे विधो वेंदो तव्हांखे ख़बर आहे त जेॾी महिल तपश ऐं गर्मी थींदी आहे त उञ लॻंदी आहे ऊन्हारे में उञ लॻंदी आहे जेॾी महिल उञ लॻंदी रड़ करे चवंदो मौला पाणी 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 रब फरमाईंदो मलाइको वञो हमीमम गस्साका जो प्यालो खणी अचो हासिल ॻोठ वारा ख़बर अथव हमीमम गस्साका छा हूंदो जेॾी महिल जहन्नमी सड़ंदा न उन्हनि जे बदन मां टुशो निकिरंदो टुशो गंद जीअं फट मां निकिरंदो आहे पोइ बदबूदार खलीज़ गंद निकिरंदो उनखे टहकायो वेंदो बड़कायो वेंदो उहो बड़कंदड़ जेको टुशो ऐं गंद हूंदो उनजो प्यालो भरे जेॾी महिल उहो प्यालो वात ते लॻाईंदो मथो जप सुजी मथे खां मथे चढ़ी वेंदुसि हेठियों जप सुजी वञी पेरनि सां लॻंदुसि जेॾी महिल ठुको अंदरि ईत ॾींदो त अंदरि उहो ज़हरीलो उहो गंद वारो टहकंदड़ पाणी उन जा चिकिर चेरा टुकड़ा टुकड़ा थी उल्टियुनि में ॿाहिरि निकिरी रड़कंदो ताह कंदो अल्लाह कहिड़ो पाणी मिलियो हिन त मुंहिंजो चिकिर जलाए छॾियो हाय अल्लाह मां सड़ी वियुसि जली वियुसि वरी कुंज लॻंदसि वरी बुख लॻंदसि बुख लॻंदी चवंदो मूंखे खाधो मिलायो रब फरमाईंदो वञो थूहर जो खाधो खणी जो थूहर कॾहिं तव्हां थर में विया थूहर ॾिठो अथव थूहर जा पन अक जे पननि वांगुरु पर थुल्हा हूंदा आहिनि उनखे कंडा हूंदा आहिनि उहे कंडनि वारो थूहर कड़ो रब फरमाईंदो इहो ॾियोसि त खाए जेॾी महिल उहो कड़ो थूहर जो हिकिड़ो गिरह खाईंदो उहो कंडा उनजे मिड़ीअ में फासी पवंदा पहिरीं त रुनो पिए न रड़ियूं पे कई न हाणे जॾहिं उहो थूहर फासी पवंदो कंडा फासी पवंदा वात खुलियल रहिजी वेंदो रड़ न करे सघंदो दाह न करे सघंदो अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंदा ज़ारो कतार पियो रोंदो मथे बिहारींदो हेठि
ॿुधंदो केरु मदद कंदो केरु मुंहिंजी दाह ॿुधंदो केरु मुंहिंजी फरियाद ॿुधंदो पर उते यौम यफिरुल मरउ मिन अखीह भाउ भाउ खां बेज़ार पीउ पुट खां बेज़ार माउ धीउ खां धार यार पंहिंजे यार खां धार को कंहिंजी रण को कंहिंजी दाह वाको न ॿुधंदो हर माण्हू खे पंहिंजी लॻल हूंदी पंहिंजे साड़े में पंहिंजे जलन में सड़ंदो जलंदो बचंदो रहंदो ही जेको कुछ मां बयान कयां पियो क़ुरान जो आयतूं जो तर्जुमो तो तव्हांजे अॻियां बयान कयां बेशक साईं जी क़ुरान सचो आहे जी साईं क़ुरान सचो आहे हां तव्हां ॿुधो नेकोकारनि जे लाइ छा छा नेमतूं हूंदियूं वरी ॿुधो जेके नाफ़रमाननि खे सज़ाऊं थियूं मिलनि उन्हनि जो रंग छा हूंदो मिठा उहा हाणे अकुल रब तोखे ॾिनो आहे सियाणप रब तोखे ॾिनी आहे सोच फिक्र रब तोखे ॾिनो आहे हाणे तूं सोच पंहिंजे ज़िंदगी जे लाइ पाण फ़ैसिलो कर त जन्नत खपे या जहन्नम खपे जन्नत अधु माण्हू न कयो आहे जंहिंखे जन्नत खपे सो ॿई हथ मथे खणे बहिश्त खपे जन्नत घुर्जे वो मिठा वो कुरान जो ऐलान व अम्मा मन खाफ मकाम रब्बी जेको अल्लाह जे अॻियां पीहण वारे ख़ौफ़ खां ॾिनो हिसाब किताब थींदो अल्लाह जे अॻियां पेश थींदुसि इन ख़ौफ़ खां ॾिनो व नहन नफ्स अनिल हवा पंहिंजे नफ्स खे सथुनि खां रोकई गुनाहनि खां बचायई पाण खे बुराइयुनि खां पाण खे बचायई गंदन कमन खां पाण खे रोकई अल्लाह जो ऐलान आहे इन्नल जन्नत हियल मवा जी साईं जी छा तव्हां तयार आहियो गुनाहनि खां बचण जे हो मिठा जेकॾहिं तव्हां तयार आहियो त पहिरीं ॻाल्हि आहे 5 वक़्त नमाज़ पढ़णा पवंदा सुभान अल्लाह नमाज़ पाबंदी सां पढ़णी पवंदी वो मिठा पोइ तोखे रमज़ान जा रोज़ा रखणा पवंदा हलाल खाइणो पवंदो बच्चनि खे हलाल खाराए रस्तो ॾेई वञी फोटा ठाहे जी साईं हिकिड़ो फोटो कटे ॾेखार बेशक साईं हिकिड़ी फरी जेका मटन जी हूंदी आहे न पराई बिना मोकिल हिकिड़ो गन्नो आहे न उनजो रस जो हिकिड़ो फुड़ो बि तुंहिंजे बात में पराई गन्ने जी न वञे वो बेटा व्याज न खा व्याज वठण जॾहिं व्याजी माण्हू क़यामत जे ॾियारे उथंदो रब फरमाए थो इन सां मां अल्लाह जंग कंदुसि व्याजी माण्हू उथंदो त उनजी शकिल इंसानी में हूंदी सूअर जी शकिल में बेशक अल्लाह सूअर जी शकिल में उथंदो रब फरमाईंदो इन सां मां जंग कंदुसि ऐं जंहिंसां अल्लाह जंग करे सो इहो खटंदो या हाराईंदो साईं हो मिठा मदीने वारो संत फरमाए जेको हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए एॾो गुनाह आहे जीअं कापे में वञी पंहिंजी जीजल भाउ सां अल्लाह 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 हलाल खा बच्चन खे हलाल खाराए गरीबन रुआर मिस्कीननि जा हक़ न फदाए कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कंहिंजे घर ते कब्ज़ो कंहिंसां वाइदो करे फिरी वियो हिसाब किताब में ठगी धोखो तौलाब कूड़ बेशक पर हमें नंग तकीदो अल्लाह मिस्कीननि जा लोढ़ा लताड़ींदो अल्लाह वो मिठा जेकॾहिं पाड़े वारे जे घर में तो बुरी नज़र रखी आहे उहो ग़रीब तोसां पुॼी न सघियो पर
अम्मड़ रोंदी होते अब्बो रोंदो होते उन जो ख्याल न करे जे अम्मा तो के बात जाके रखनी खारा जे अब्बे तो के कुल्हन देखनी निपायो वो कोन तो अम्मा नथी वणे तो के खबर है पीउ मां जे नाफरमान जो हाल क़यामत जहन्नम तो परे जो पर जो ख़बर में पीउ मां जे बेफरमान जो हाल बेशक सही ॿुधायो साईं ॿुधायो 4 बजे दी वेठा बजे दिल का बेशक जी साईं सुबह ताईं बदलूं खुदा खुश कर आमीन 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 सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु असाबी सगोरो नालो तस हजरत अबू ज़र ग़िफ़ारी जो रज़ी अल्लाह ताला हुज़ूर का फरमान अबू ज़र के तो जिए जवान जा महबूब मुझो अबू अम्मड़ खुदा कुर्बान अबू ज़र हल त मिस्कीनन के ॾिसी अचो अबू ज़र या रसूल अल्लाह दुनिया तव्हां जे ॾिसी अचे मिस्कीन केरन जन का दूर से परावने तलाहिण परेशानियों नबी पाक मुझे जुमी शानियों परावने सुभान अल्लाह परावने तलाहिण परेशानियों नबी पाक मुझे जुमी सुभान अल्लाह हजरत अबू ज़र पुछा मदीने वारो अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हलंदे हलंदे मुझा नजपाल नबी हिकिड़े कब्रिस्तान में अची बीठा मुकाम में अची बीठा कब्रुनि ॾे इशारो करे फरमाईंदा अबू ज़र ही जिनके अॼु को ॾिसण वारो कोन्हे पुछण वारो कोन्हे मिलण वारो कोन्हे बेशक अल्लाह तोखां वॾा कंधार मुड़स हुया दौलत वारा पैसे वारा इन्हनि पंजनि जा खातेदार हुया जंहिंजो अॼु तूं खातेदार आहीं उहे खातनि वारा मिटीअ में वञी सुता जन जी जवानी ॾिसी अकुल होश भुलियो तुंहिंजो मर्द मुकाम में मंझुरियो अचल जो यार खुलियो के दुनिया के निकाल सजन अली कब्रुनि जो अल्लाह सुहाग सजन भॼी फोर थियूं हली कब्रुनि जो अल्लाह अमीर फकीर ताजर तमंगर वडेरा सरदार वीचारा मिटीअ जे अंदर सुता पिया आहिनि को ॾिसण वारो न आहे पुछण वारो न आहे सलाम बेशक साईं बेशक बेशक अल्लाह हज़रत अबू ज़र थो चवे त हिकिड़े साईं मुंहिंजा सोना हबीब हलंदे हलंदे हिकिड़ी कब्र ते अची बीठा अल्लाह
ओचितो मुझे दिल पर करीम नबी दे अखर में रुक वही हुजूर रोने लगा अबू ज़र चयो मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह में छो प्यारो साईं फरमा अबू ज़र हिन कब्र वारे के अज़ाब थी रहियो आहे रड़ियूं दाहूं थी रहियो आहे अल्लाह अबू ज़र मदीने में वेगा करीने कब्र वारे दा मिट माट उनके वठी अल्लाह हज़रत अबू ज़र दौड़ंदो अल्लाह मदीने में ऐलान कई फलाणी कब्र वारे जा अज़ीज़ करीब हलो अल्लाह जो नबी घुरायो मिट अज़ीज़ दोस्त यार आया ॾिसण अल्लाह जो हबीब देख मांगा लुढ़क साईं फरमाए त हिन कब्र वारे जा पीउ मां किथे या रसूल अल्लाह पीउ गुज़ारे वियो अथसि बाक़ी पुराणी मां अचे थी वई बुढ़िया दई माई आई सरकार दे अॻियों पहुती साईं फरमाए त हिन कब्र वारो तुंहिंजो छा थींदो अर्ज़ कई या रसूल अल्लाह ने कब्र वारो मुंहिंजो जिगर जो टुकड़ो मुंहिंजो बच्चो अल्लाह अल्लाह इन पुट ते राती आई है अल्लाह अर्ज़ करे या रसूल अल्लाह 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 छो नाराज़ आई या रसूल अल्लाह इन्हें जिन्हें शादी कई तो पंहिंजी ज़ाल जी फरमा बरदारी कंदो हो मूं अमड़ खे झिड़कींदो हो झिड़कींदो मूं अमड़ खे तकलीफ़ूं ॾिनई मूं अमड़ जो दिल रंजाई पंहिंजे ज़ाल जी फरमा बरदारी करे अम्मा जी दिल रंजाए अॼु बि खोड़ अम्मा पर हाणे त मरी वियो आहे बख़्श करी साईं जे हुकुम आहे त मां बख़्शांसि बाक़ी दिल नथी चले साईं फरमाया अम्मा भला हाणे अचु हिन जो तोखे हाल ॾेखारियां मदीने वारे पंहिंजो नबवी तवज्जह जो कयो त माई जे अंदर वारा कन बि खुलिया अंदर वारी अख बि अञा जो ॾिसे अञा जो ॿुधे त अंदरूं कब्र मां आवाज़ बचे जा ॿुधई रड़ियूं पियो करे ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी अम्मा जे हेठों बि पाया मुंहिंजे मथों बि पाया मुझे साजे मुझे अम्मा मुझे सिरानी भी पाया मुझे पैरानी भी पाया अम्मा अल्लाह वास्ते मुखे माफ़ी दे जेॾीमहिल मां पंहिंजे बच्चे जा आवाज़ ॿुधा रड़ियूं ॿुधियूं माई जी दौड़ निकिरी वई रड़ करे चई या रसूल अल्लाह मूं बच्चे खे माफ़ कयो मां दुआ जा हथ कया मौला मुंहिंजे बच्चे खे मूं बख़्शो तूं जेॾीमहिल मां माफ़ी ॾिनी आहे बच्चे जूं रड़ियूं दाहूं बंदि थी वियूं जेका कब्र जहन्नम जी खंड हुई सा जन्नत जो बाग ओ अदल कर एतराम अम्मा जो अम्मा बेठ अम्मा जब चुमियूं ॼमे हिक ॿिए खे जॾहिं अम्मा करे सॾु कबो अदल कर एतराम अम्मा जो अम्मा बेठ अम्मा हासिल चंडे वारा यार मिली वेंदई दोस्त मिली वेंदई मिट मिली वेंदई पर अम्मा वई त वरी अम्मा न मिली अबो वियो त वरी अम्मा न मिली सघंदी कदुर अबे जो तन खां पुछा कयो जन खां अबो नंढपिण में
जुदा थियो कतरो अबे जो तन खायो पियो चही जो बिछड़ी वञे सो छोरो छिनो सॾबो अजल करे एतिराम अबे जो अबो बि नेठे अबो अजबा तुझे हाल दे जो अबे अमर जी दिल थो रंजाई नाफरमाननि जा कम थो करी ओ मिठा ही दुनिया ॾाढी फानी आ ॾाढी बेबका बेवफा ज़िंदगी आ अॼु न सुभाणे मौत मथां भरियो बीठो आहे हिकिड़ो माण्हू थी चए त मां 5 साल जेरो हूंदुसि मूंखे पका तव्हां थी चांडिया आहियो खोसा आहियो तव्हां बरोच माण्हू आहियो तव्हां वटि का गारंटी हुजे जवाब ॾियो कंहिंखे 5 ॾींहंनि जी गारंटी हुजे त जेरो हूंदुसि कंहिंखे 5 मिंटनि जो बि पक कोन्हे ओ पखी परदेसी अड़ादास के करे बुॾण जी वाई छो साई वतन ते वरण जी काने तो जमारू है करे तो जमारू छॾे विया पाणा पखी परदेसी अड़ा वेठायूं उॾाणा सदके भाई सदके ओ मिठा अॼु बि सुभाणे न परी हिन जहान खे ज़रूर छॾणो पवंदो अल्लाह जे अॻियां हलणो पवंदो ओ मिठा जेॾी महिल 2 मुहर्रम ते मैदान करबला में इहो साॼो शहादत जो जेॾी महिल 11 जो ॾियारो थियो 11 मुहर्रम ते बैतन जो काफ़िलो इन करबला खां कूफे छा कयूं जो नबी जे बचन खे कैदी पढ़ायो कैद कयो सैयदा पाक ज़ैनब खे कैदी पढ़ायो वियो रसन में ज़ंजीरनि में ॿधो वियो ओॾी महिल जेॾी महिल काफ़िलो वठी हलण लॻा तारीख़ अल बिदाया वल निहाया वारो लिखे थो ओॾी महिल बीबी ज़ैनब चयो हे कूफियो थोरी देरि असांखे मोहलत ॾियो त मां पंहिंजे अते हुसैन खे आख़िरी भेरो यज़ीद मोहलत ॾिनी सैयदा ज़ैनब पाक मैदान करबला में ॻोल्ही वञे मुंहिंजे अते जो पाक बदन किथे आहे ॻोल्ही ते तलाश कंदे ॾिठई त करबला जे मिटीअ में सिर मुबारक ज़ालिम कपे खणी विया थड़ पाक करबला जे मिटीअ में रत हाणो आहे ओॾी महिल मुहम्मद करे चइजी ओ नाना मुहम्मद रसूलुल्लाह अॼु पंहिंजे बच्चे हुसैन जो हाल निहार जंहिंखे तव्हां कुल्हनि में खणी घुमाईंदा हुयो जंहिंखे रात जा गिरह खाराईंदा हुयो अॼु उहो हुसैन करबला जे मिटीअ में ओ नाना मोहम्मद करीम पंहिंजे हुसैन में निहारियो अॼु तुंहिंजे बच्चनि खे कैदी बणायो वियो आहे जेॾी महिल सैयदा ज़ैनब पंहिंजे नाने साईं खे सॼे इहे लफ़्ज़ चया आहिनि ओॾी महिल पहुचा त रुना पर तारीख़ अल बिदाया वारो छो लिखे त यज़ीद जा लुड़क न रुकिजी सघिया दुश्मन बि रोई पिया या मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम ही
जी ज़बाई जो कलम जेॾी महिल काफ़िले आल पैदल के वठी कूफे दे हलिया आहिनि मुंहिंजा दोस्त रस्ते में हिकिड़ी बस्ती आहे नंढड़ो ॻोठ आहे उन मां मस्जिद मां अज़ान जो आवाज़ आयो आहे सैयदा ज़ैनब चयो ज़ालिमा असांजा हे ज़ंजीर खोलियो फातिमा जी न्याणी निमाज़ पढ़ण थी चाहे इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार हकल कई ही असांजूं रसियूं खोलियो अलीअ जो बच्चो हुसैन जो शहज़ादो निमाज़ पढ़ण थो चाहे अहिड़े वक़्त में बि नबी जे बचन निमाज़ न छॾी निमाज़ न छॾी निमाज़ न छॾी जेकॾहिं तूं अहल बैतन जो हुकदार आहीं अहल बैतन जो आशिक़ आहीं अलीअ जो मुरीद आहीं निमाज़ पढ़ मस्जिद खे आबाद कर अल्लाह जो क़ुरान पढ़ नेकी जे रस्ते ते हल خاف مقام ربه ونهى النفس عن الهوى فإن الجنة هي المأوى गुनाहन का पान के बचाए शैतान जे मकर फरेब का नफ्स जे चालबाजिन का पान के बचाए रब तो फरमाए तुझी जाए जन्नत में हूंदी ओ छा तव्हां तयार आहियो निमाज़ जे लाइ पंज वक़्त निमाज़ पढ़ंदो घणा ॾींहं पढ़ंदो सॼी ज़िंदगी साईं सॼी ज़िंदगी इंशाअल्लाह पंज वक़्त निमाज़ पढ़ो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पीओ नशा न कयो ग़रीबनि सां ज़ुल्म न कयो बेहयाई जा कम न कयो मदीने वारे साईं जा सच्चा आशिक़ सोणे नबी जा सच्चा फर्मा बरदार हुक्म हबीब जो मिले अमल करे ॾेखारो दुनिया हिक पासे थी वञे पर दिल पर नबी जो दर न छॾे कहिड़ा कहिड़ा मदीने वारे जा आशिक़ आहियो लख फेरा लोग रुसे ते रुसे लख फेरा लोग रुसे ते रुसे दुनिया रुसे गणती ना है चल मदीने वारो साईं चल अल्लाह जी ज़ात राज़ी वो छाता चो यो रस्तो कबूल आहे कबूल आहे यो रस्तो जेको दिल में पक्को वाइदो कयो त हाणे निमाज़ न छॾे इंशाअल्लाह हाणे गुनाहनि जे वेझो न वञ जेको थी वियो उन जे लाइ माफ़ी वठो अल्लाह गुज़री वई हयाती उन जी बख़्शिश करो बाक़ी जेकी ज़िंदगी बची आहे उन में सालिह अमल कयो इंशाअल्लाह साईं बस अॼु तव्हां इहो अहद इहो वाइदो मुआहिदो कयो इंशाअल्लाह अॼु ई अव्हां जो नालो जन्नत में लिखियो बेशक साईं बेशक आहे वाइदो इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा वाइदो कयो था बरोच वाइदो कंदा आहिनि त फिरंदा न आहिनि बरोच वाइदे जा सचा हूंदा आहिनि वाइदो पाड़ींदा आहिनि पोइ तव्हां पाड़ींदो अल्लाह करीम असां सभिनी खे पंहिंजा वाइदा पाड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए अदो पुछे थो त कुतन जे शिकार जो क़यामत जे ॾींहुं छा अल्लाह ॿुधाइजो साईं महिरबानी कजो पुट जेको न कुतन जो शिकार थो करे यानी कुतन खे बछ थो कराए पाण में विड़ाए थो या वरी रिछ कुतन जी बछ थो अल्लाह क़यामत जे ॾियारे ते इन जे बदन खे उन जानवर वांगुरु बणाईंदा ऐं दोज़ख जा कुता उनखे छॾींदा अल्लाह पर हिते ॾिसो न गोश्त पटजे या माण्हू मरी वेंदो पर हुते मौत न हूंदी जी साईं प्या कटींदा जिस्म प्या खाईंदा प्या ईंदा पर मौत न ईंदी अल्लाह कुकड़नि खे वेड़ाए थो न क़यामत जे ॾियारे में उन जे जिस्म खे बि ईअं जहन्नम जे कुकड़नि सां उहे पंहिंजो खणूं उनखे लॻंदियूं ऐं इहा असियत ईज़ा उनखे हमेशह हमेशह मदीने वारे साईं फरमाए त जानवरनि खे वेड़ाइण वारे जे मथां अल्लाह जी
लानत अल्लाह जो अल्लाह जे दमर जे रब जे कहर जो हक़दार अल्लाह वो बिठा ये बुरियूं आदतूं छॾियो नेक बणिजो सालिह बणिजो जी साईं अल्लाह राज़ी थिए मदीना राज़ी थिए रब करीम शाह असां सभिनी खे अमल कयो आमीन वेरो वेरो اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين करीम रब हिन सारी जमात राज़ी थी मौला सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला अब थोरो पैसा दियो बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्द मंदनि जा दर्द दूर कर हिन शहर ते पंहिंजूं रहमतूं पंहिंजूं बरकतूं नाज़िल कर जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर मौला असांखे जहन्नम जी बाहि खां बचा जहन्नम जे अज़ाबनि खां बचा असांखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमा मदीने वारे जो पाड़ो जन्नत में नसीब कजा मौला करम फरमा असांखे नफ्स अम्मारे जे फितननि खां बचा शैतान जे शरारतुनि खां बचा सोने नबी जो सच्चो आशिक़ रसूल बना हुज़ूर जो फरमा बरदार बना ये मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब सोने नबी जे दर जी हाज़िरी नसीब इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या